अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी खलक़ना वजअलना मिन उम्मति हबीबिहिल मुस्तफ़ा वस्सलातु वस्सलामु अला हादियस सिरातिल हिकमति वल हुदा अशरफना करमिना मुहम्मदिन खैरिल वरा वअला आलिहि तुक़ा वन्नुक़ा व अस्हाबिही उलुल करमि वस्सिद्क़ि वस्सफ़ा कसीरन कसीरन इला यौमिल लिक़ा। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिकि यौमिद्दीन इय्याक नअबुदु व इय्याक नस्तईन इहदिनस सिरातल मुस्तक़ीम सिरातल लज़ीना अन्अमता अलैहिम गैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दाल्लीन। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। बआवाज़े बुलंद दुरूद पाक अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिही व अस्हाबिही व अहल बैत
अजमाइन। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह। अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह। बेकदरो तव्हां खे करना है दिल खोले चओ अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह। अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह। दिल चवे थी तव्हांजी सुस्ती खे ॾिसंदे इतां ही शुरू करे ॾियां तकरीर खे, पर वरी सोचां थो न आस्ते आस्ते कयां मतां तव्हां में सहप न हुजे, छो त असां त यार जे दर जे मटड़ीअ जो पाणी पी आया हूं। अल्लाह ताला हर ईमान वारे खे इहा घड़ी इहो दर पांजे महबूब जे दर जी गुलामी पर ईमान जे सलामतीअ सां इश्क वारी निगाह सां अल्लाह जी ज़ात हर कलमे वारे मुसलमान खे उन दरबार ते हाज़िरी नसीब फरमाए। छो त मदीने के लिए हर मदीने के लिए हर आँख रोई, पर मदीना देखता है को। मदीना देखता है कोई। तमन्ना हर कलमे वारे जी होंदी है त मौला मदीनो ॾेखार पोइ भली मार त लहन ओजागा अखियुनि जा। तमन्ना हर हिक जी होंदी आहे, मदीने वेंदा बि घणा आहिनि पर मदीनो ॾिसंदा केर केर। उन मंजर के ॾिसी आशिक जो तो मदीने के लिए हर आंख रोई, पर मदीना देखता है कोई कोई। तो मुझा सोना अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इंशाअल्लाह ताला वरीब चवां तो इंशाअल्लाह ताला वरीब चवां तो इंशाअल्लाह ताला मुझो अल्लाह कदे भी पांजे दरबार जे सवालन खे खाली कोन छडींदो आहे हिकड़ो मिनट दा, पर खुसूसन उन्हनि खे त कदे भी खाली कोन छडींदो आहे जेके सवाली अल्लाह जे दरबार में हुजन ऐं सवाल महबूब मुस्तफा जे दर जो कंदा हुजन। थोड़ो मुखे टाइम दियो, छो त अञा खैर सां जीअं मोटियो हां महबूब जे दरड़े तां दोस्तन सां मेल मुलाकात असांजो आहे थोड़ो दादलो मोहम्मद ईसा बस पो आयो अल्लाह ताला के मंजूर हुयो तवां सां मुलाकात थी। थोड़ो टाइम दियो जेसते मुझो आस्ते आस्ते, छो त 2 महीनन जो वक़्फ़ो आ। उते त ॾाढा खुश हुयासीं, उते त ॾाढा खुश हुयासीं। हिते मोटण खां पोइ ज़ाहिर आहे कहिड़ी खुशी हूंदी माण्हूअ खे। परवाना वञन पिया उॾामंदा, रस्ते में टिडियूं बीठी हुयूं,
सिंधी समझो था न। परवाना वञन पिया उॾामंदा, रस्ते में तिॾियूं बीठियूं हुयूं। तिॾियुनि पुछियो त ए परवानो काॾे था वञो? परवाननि चयो पंहिंजे पीरीअ जे मथां जान कुर्बान करण था वञो। परवाननि चयो पंहिंजे पीरीअ जे मथां जान कुर्बान करण था वञो। तिॾियुनि चयो असांखे बि वठी हलो। परवाननि निहारे चयो अड़ी तिॾड़ियूं, तव्हांजो कमु आहे चूं चूं करणु। तव्हांजो कमु आहे चूं चूं करणु, आवाज़ करणु। तव्हांखे कहिड़ी ख़बर त महबूब जे मथां जान कुर्बान कीअं कबी आहे? तिॾियूं थियूं चवनि ऐं परवाना पंहिंजा फ़ैसला रस्ते में छो था ॿुधायो? असांखे वठी त हलो न, मैदान ते पहुचायो त सही। पोइ तव्हां ॾिसो, असां बि ॾिसूं त कुर्बान करण वारा तव्हां हो या असां आहियूं। परवाना जेके हूंदा आहिनि उहे आशिक ज़रूर हूंदा आहिनि, लेकिन साबिर बि हूंदा आहिनि। यह जुमलो वरी थो चवां, गौर सां ॿुधिजो। जेके परवाना हूंदा आहिनि उहे आशिक ज़रूर हूंदा आहिनि, पर साबिर बि हूंदा आहिनि। सब्र कयो परवाननि। चयूं ऐ तिॾड़ियूं, जे तव्हांजी असुल इहा तमन्ना आहे, अचो। परवाननि तिॾड़ियुनि खे गॾु वरितो, परे ऊंदाहिड़ीअ में वेही करे तिॾड़ियुनि खे चयो हाणे हिकिड़ो कमु कयो, असां हिते था वेहूं, थोरो किथे रोशनी त ॻोल्हे अचो त का रोशनी आहे या कान्हे। गौर सां ॿुधिजो दोस्तो। तिॾियुनि चयो ठीकु आहे। निकिरी पयूं, ॾिठो किथे हिकिड़ो बल्ब पियो थो ॿरे, किथे ॿियो बल्ब पियो थो ॿरे। हिक जे बजाए ॿ टे रोशनियूं ॾिसी मोटी आयूं। परवाननि पुछियो ॾियो ख़बर? चयूं तव्हां हरू भरू हिते जंग में वेठा आहियो, असां तव्हां त हिक रोशनी पे चई, असां त हिकिड़ी छा ॿ छा टे चार पंज रोशनियूं ॾिसी आया आहियूं। परवाननि निहारे चयो ओ तिॾड़ी, इहो ई त असां तव्हांखे चयो हो त तव्हांखे कहिड़ी ख़बर त यार कीअं थींदो आहे। तिॾड़ियुनि चयो छा थियो? परवाननि चयो ॻाल्हि ॿुध, जेकॾहिं तव्हां में मुहबत जो ज़रड़ो हुजे हा त यार खे ॾिसी जान कुर्बान कयो हा, मोटी कोन अचो हा। तॾहिं मोटी आयूं हो, इन करे परवानियूं तव्हां न आहियो, तव्हां तिॾड़ियूं आहियो। हाणे तव्हां हिते बीहो, ॾिस त असां जेॾी महिल वञूं था पंहिंजे यार जे मथां चलाए जान ख़तमु कंदासीं, वापसि मोटी कोन ईंदा। असां जेके मोटी आहियूं असां तिॾड़ियूं, जेके मोटी आया आहियूं इहे तिॾड़ियूं हूं। पर यार तिॾड़ियूं ई सही, पर दर त यार जो ॾिसी आया आहियूं। अल्हम्दुलिल्लाह त मुंहिंजा मिठड़ा भा अल्लाह ताला जे दरबार में हमेशा इहो सवाल कंदा कयो, ओ मुंहिंजा करीम रब, पंहिंजे पुनल जो दरड़ो ॾेखार ज़रूर, पर मुंहिंजा मौला उन इश्क वारी अख सां ॾेखारजे, अदब वारी अख सां ॾेखारजां। उहा दिलि ॾिजां जेका प्रिय जे दरबार में पहुचण जी लाइक़ त नाहे, पर जे मुंहिंजा मौला उन पंहिंजे महबूब जे दरड़े ते वागड़ी वारी थो त पोइ असांजे सीने खे बि सुहिणो करे पोइ दिलबर जे दर ते पहुचाइजां। छो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ यादि रखी छॾियो जंहिं महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे दरबारे अक़दस जे अंदर, जंहिं महबूब मुस्तफ़ा जे मस्जिद नबवी जे अंदर, जंहिं महबूब मुस्तफ़ा जे मस्जिद नबवी जे हरम जे अंदर हिक सवाब 50,000 सवाबन जे बराबर आहे। हिक नमाज दुनिया जे मस्जिदुनि में 50,000 नमाज़ूं पढ़ो, मुंहिंजे प्रिय जे पुनल जे दरबार में हिकड़ी नमाज पढ़ो। हे 50,000 नमाज़ूं हिकड़े पासे उन हिकड़ी नमाज जे बरोबर न आहिनि त उतों जी हिकड़ी नंढड़ी बेअदबी भी कायनात जे सभिनी बेअदबनि खां मथां आहे। इन करे पीरीअ जे दरबार में वञिजे त अदब सां वञिजे, इश्क सां वञिजे, प्यार सां वञिजे। ऐं यकीन रखो मुंहिंजा दोस्तो, जंहिंजे दिल में तमन्ना आहे, हे जलसो इन तमन्ना जी निशानी आहे। हे जलसो इन तमन्ना जी
याद रखी छो जड़े नमूने से अल्लाह जे ज़ात के सब को मनीदो आ मुसलमान भी हिंदू भी मुर्तद भी मुनाफिक भी काफर भी जेको होंदो आ अल्लाह जे ज़ात के मनीदो जरूर आ पर को कहिड़े टाइम ते को कहिड़े टाइम ते तवा सोचींदो त जेके हिंदू आहिन ओहे अल्लाह के किए मनीदा मां तवा का सवाल तो पूछा यार हिंदू हुजे या मुसलमान हुजे बियो हुजे या टियो हुजे जेडी मल न सभई वाटू बंद थी विंदी थसे पांजे पाण के निधड़ को महसूस कंदो आ तवा कहीं काफर के दिसो जेको तवा सा जे नजर में अल्लाह के नथो मने अल्लाह जे दीन के नथो मने एक खुदा जो कायल नाहे ओहे सभई गालियों उन में हुजन मगर जदे उन जे मथा का मुश्किल खड़ी अचे सब वाटू बंद थी वजन त या मथे निहारे ऐ पो रोंदो या अखियों बंद करे ऐ पो रोंदो उन का को पूछी त दिसे तू रोई कैसा थो गालई कैसा थो सूर के तो बुधाई चवे तो सबनी मा मायूस थी वियो हां भजन मायूस कयो आ दोस्तन मायूस कयो आ मित्रन मायूस कयो आ चई पो रोई केला तो चई बस अंदरों हिकड़ी का ताकत वारी शय है जैसा पांजा सूरत ओरिया ओ मुझा दोस्त ओ खबड़ खान सोलंगी में रहने वाला याद रखी छद मुझे अल्लाह जे कुदरत जे मथा हिकड़ी रुगी निगाह कर हर इंसान जे सीने में मुझे अल्लाह दिल पैदा फरमाईदा हर इंसान जे सीने में अल्लाह जे ज़ात बाबरकात मुझा दोस्त अजीज तुझे दीने में सीने में दिल पैदा फरमाया तुझे हिन वजूद जे अंदर अल्लाह हिकड़ी कोरट पैदा किया तुझे हिन वजूद जे अंदर अल्लाह हिकड़ो जज रखियो आ तुझे हिन जिस्म जे अंदर अल्लाह हिकड़ो वकील रखियो आ तो हिकड़ो छा बब वकील रखिया हन 10 वकील रखिया हन तुझे हिन जिस्म जे अंदर अल्लाह जे ज़ात केसन हलाण जो सिस्टम रखियो आ तहां सोचींदो ए सजण साईं जो गुलाम फकीर आशिक मदीने मां मोटियो आ केड़ियों गालियों तो करे सच तो चवे मुझा दोस्त अजीज कदे पांजे मुंह सा गौर कंदो कर सोचींदो कर अल्लाह तोखे कोरट दुनिया जे कोरट का बचाईंदो खुदा तोखे इन केसन का बचाईंदो पर अगर कदे वणन थियो होंदे उते तू दिसंदो होंदे हिकड़ा वकील हा में दलील दींदा हन हिकड़ा न में दलील दींदा हन हो दलील हलंदा रहंदा जज बुधंदा रहंदा हन आखिर में फैसलो जज कंदा हन कदे डिठो थई तुझे अंदर में भी हिकड़ी कोरट आ उन में फैसलो की हलंदो आ रात जो सुतो पयो आ अचानक तुझे दिल में ख्याल इंदो आ तो सुभाणे सुबह जो मुके भिरिया सिटी वनी ही वठणो आ वरी घड़ी खन में वरी अंदरों आवाज इंदो न सुभाणे सुबह जो न विंदुस सुभाणे मझंद जो विंदुस वरी अंदरों आवाज इंदो सुभाणे मझंद जो गर्मी थी विंदी 10 बजे हलियो वंजा वरी अंदरों आवाज इंदो न 10 बजे न वंजा फलाने टाइम ते वंजा ओ मुझा दोस्त तुजी जुबान भी खामोश आ तू भी चुप आही ए अंदरों केडी मल हा जो आवाज आ केडी मल न जो आवाज आ हलंदे आखिरी जज पांजो फैसलो दींदो तने तोखे सुभाणे हिन टाइम ते वञा जरे जज फैसलो दींदो आ महफिल पर खास थी विंदी आ अंदरो जज फैसलो दिनो सुभाणे बस हिन टाइम ते वञणो आ तोखे सुकून सा निंद्र अचे विंदी छो त जज फैसलो ॾेई छॾियो इहा कोरट किथे हुई भिरिया सिटीअ में न हुई रोड ते नहीं पर तुझे वजूद में हा कोरट अल्लाह मौजूद करे तुझे अंदर में कोरट तुझे अंदर में जज हन तुझे अंदर में वकील आ पर खुदा तौफीक ॾेई रुगी ने कोरट जो दरड़ो कॾहिं खोल त सही न इन कोरट जो दरड़ो खोल त सही जॾहिं दरड़ो न खोलींदे पो ख़बर पवंदई त मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा छा पो ख़बर पवंदई त मुंहिंजो खुदा चाहे हिकड़े मिंट जे लाइ इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी कदे सोचो थई अल्लाह जे कुरान करीम ते कदे गौर कयो थई मता गोट खबड़ खान सोलंगी वारा मता तुझे दिल में यो ख्याल होजे त मुझो महबूब मुस्तफा मुझे दुरूद पढ़न जो मोहताज मुझे सलातो सलाम पढ़न जो मोहताज मुझे दुरूद पढ़न सा महबूब जो शान वधंदो मुझे सलात पढ़न सा आका जो शान वधंदो न मुझा दोस्त अजीज अल्लाह जे सुने कुरान करीम जे मथा गौर कर भले तू देवबंदी है भले तू बरेलवी है भले तू शियो है भले तू सुन्नी है भले तू अहले हदीस है कुरान सबनी जो हिकड़ो आ खुदा सबनी जो हिकड़ो आ रहमतल लिल आलमीन इमामुल अंबिया सबनी जो हिकड़ो आ लेकिन मुझा दोस्त अजीज इन कुरान करीम के समझण जे ला ओ मुझा यार इन कुरान करीम के समझण ला रुकी मदरसे जो हुजण काफी ना है रुकी कुरान करीम
करीम पढ़न जेला एक उस्ताद जो हुजण काफी ना है कुरान करीम के पढ़न सा गडो समझण जेला एक कामिल जे निकाह जो हुजण जरूरी है। छो त मुझा दोस्त अजीज बिला तनकीद अल्लाह जे कुरान करीम दे गौर कर। अल्लाह फरमायो इन्नल्लाह व मलाइकतहु तमा सभई हींअर ॿुधो था पिया छा था कयो थोड़ो ॻाल्हायो छा था कयो ॿुधो था पिया पर पढ़ो त कोन था पिया न जवाब ॾियो पढ़ो त कोन था पिया न कुरान ॾे ॾिस उबासी न इन्नल्लाह व मलाइकतहु बेशक अल्लाह ऐं उन जा फरिश्ता अल्लाह इए कोन चयो त अल्लाह ऐं जिब्राइल अल्लाह इए कोन चयो त अल्लाह ऐं मीकाइल अल्लाह इए कोन चयो त अल्लाह ऐं इसराफील अल्लाह इए कोन चयो त अल्लाह ऐं इज़राइल व मलाइकतहु ऐं उन्हीअ जा मलाइक सब खां पहिरीं दुनिया जे सभिनी कलमन वणन खे कलम कर दुनिया जे दरियान समुंडन खे मस कर लिखण शुरू कर लिखी पोइ मूंखे ॿुधाए त अल्लाह जा ज़मीन आसमान में मलाइक घणा लिखी त देखा मियामान अल्लाह तादाद त ॿुधा पुछ दोस्त खां तादाद त ॿुधाए जवाब मिलंदो मलाइक केतिरा हिकु खुदा जाने ॿियो उन जो महबूब मुस्तफा जाने। बेनियाज़ रब फरमायो ओ मुझा बांधड़ो मां करीम रब जो सुनो कुरान बुधो मुझे सुने कुरान करीम के समझण जी कोशिश कयो। इन्नल्लाह व मलाइकतहु बेशक अल्लाह ऐं उन्हीअ जा मलाइक बेशक अल्लाह ऐं उन जा मलाइक युसल्लून अलन नबी अलल अंबिया न है ये ना है तयुसल्लून अलल अंबिया तमाम अंबिया ते न मुझे सुने नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुतालिक मुझे करीम रब फरमायो बेशक अल्लाह ऐं उन जा फरिश्ता दुरूद सलात सलाम जेकी कुछ तोखे समझ में टिनी लफ्ज़न मां अचे जंहिंजो तू इंतखाब करी तोखे इजाजत हे दर हे रस्तो भी यार जे दर ते हे रस्तो भी यार जे दर ते हे रस्तो भी यार जे दर ते अल्लाह फरमाए तो मोकिलीन था पढ़न था मां तो खां तो पुछा इन आयत जे अंदर हिकड़ी गाल मुखे बुधा ओ गोट खबड़ खान जे सोलंगी में रहण वारा केड़े भी मसलक सा तुजो ताल्लुका ईमानदारी सा अल्लाह जे कुरान के बुध खुद फैसलो करे बुधा इन आयत जे अंदर मुझे रब इए कोन फरमायो आ त सुबह जो पढ़न था रब इए कोन फरमायो आ मझंद जो पढ़न था रब इए कोन फरमायो आ शाम जो पढ़न था अल्लाह जे जात बा बरकात टाइमिंग जो इंतखाब कोन कयो आ मुझे रब फरमायो दुनिया वारो ओ दुनिया वारो मुझे प्रिय जे शान खे अकुल जे ताराजी में तोरण वारो मुझे महबूब मुस्तफा जे मुतालिक पंहिंजी राय कायम करण वारो मुझे बेनियाज रब फरमायो आ मां अल्लाह बेनियाज थी ऐलान थो कयां त बेशक अल्लाह ऐं उन जा फरिश्ता पंहिंजे सुहिणे महबूब ते दुरूद ओ सलाम मोकिलींदा रहन था। न इए हुकुम थियो त सुबह जो न इए हुकुम थियो त शाम जो न इए हुकुम थियो त मझंद जो हाणे टाइम तू बुधा अकुल बंद थी विंदो अकुल इजाजत कोन दींदो जवाब मिलंदो हर टाइम ते मुझो खुदा ऐं उन जा फरिश्ता मुझे दिलबर मुस्तफा करीम जे ज़ात ते दुरूद ओ सलाम मोकिले रहा हर वक्त छा मुझा दोस्त हर वक्त अल्लाह पाक गाला गाला अल्लाह पाक अल्लाह जा फरिश्ता भी गाला गाला अल्लाह जा फरिश्ता भी
पाक आहिनि अल्लाह जे फरिश्तन जी का राय कान होंदी आ उन्हनि जो एतिरो कम आ अल्लाह हुकुम कंदो आ हू हुकुम पूरो कंदा आहिनि मुझे करीम रब जे ज़ात टाइमिंग जो इंतखाब को न कयो अल्लाह पंहिंजे कुदरत सां ऐलान करे छॾियो अल्लाह पंहिंजे लाइ पंहिंजे फरिश्तन जे लाइ ऐलान करे खुदा के ख़बर ही त मुझे मुस्तफ़ा जा गुलाम सुस्त भी हूंदा सादड़ा भी हुंदा कम करन वारा भी हुंदा डाढो दुनिया में जकड़ियल भी हुंदा दुनिया में फाथल भी हुंदा जॾहिं मुझा दोस्त ईमान वारन जी गाल्हि मुझे रब्बे ज़ुल जलाल फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू ओ ईमान वारो सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा मुझे महबूब मुस्तफ़ा ते दुरूदो सलातो सलाम पढ़ंदा रहो ॾिसंदा हो सलातो सलाम पढ़ण जो टाइम ईंदो आ को वेचारो दोस्त निकरी परे थींदो आ उन सां झेड़ो न कयो उन सां सख्त न ॻाल्हायो चवंदो मां न थो पढ़ा चवीसि यार तुंहिंजी मर्ज़ी आ छो त जॾहिं हुकुम थियो आ त या अय्युहन्नास सां कोन थियो आ हुकुम थियो आ त या अय्युहल्लज़ीना आमनू महबूब जे मथा सलातो सलाम एतिरो त प्यारो आ जो 70,000 फरिश्ता गुंबज़े खज़रा जे टूटियला सुबह जो ईंदा आहिनि दुरूदो सलाम पढ़ंदा आहिनि ड्यूटी कहिड़ी आ यार ते दुरूदो सलाम पढ़णो आ इहा ड्यूटी हमेशा खां शुरू आ छो त अल्लाह अॻे ऐलान करे छॾियो हो लेकिन मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकात जे इन जिस्म अतहर खे जॾहिं मदीने तय्यबह जे अंदर अम्मा आयशा सिद्दीका जे हुजरे जे अंदर जेॾी महिल मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उन खाक जे अंदर रखियो थे वियो बाद में छा थियो सभु को दुरूदो सलाम पढ़ंदो वियो वॾड़ा बि दुरूदो सलाम पढ़ंदा विया नंढड़ा बि दुरूदो सलाम पढ़ंदा विया जवान बि पढ़ंदा विया फरिश्तनि चयो ओ मुंहिंजा मौला असांखे छा मिले रब फरमायो हिननि सभिनी जी ड्यूटी बि जारी आ सॼो ॾींहुं ईमान वारा भी दुरूदो सलाम पढ़ंदा ओ फरिश्तो तमां भी इन्हनि सां गॾु जीअं हींअर छा पिया पढ़ो क़यामत ताईं ईअं पढ़ंदा रहंदो 70,000 मलाइक सुबुह जो मुंहिंजे आका जे हुज़ूर में दुरूदो सलाम पेश करण जे लाइ ईंदा आहिनि जॾहिं शाम थींदी आहे वापसि वेंदा आहिनि ईंदा आहिनि त खिलंदा ईंदा आहिनि ख़ुशि थींदा ईंदा आहिनि छो त यार जे दरबार में दुरूदो सलाम जो टाइम मिली वियो पर जॾहिं वापसि वेंदा आहिनि त रोंदा जॾहिं वापसि वेंदा आहिनि त रोंदा आहिनि छो ज़िंदगीअ में क़यामत ताईं वरी इहो मौक़ो मिलंदो अलाए कोन क़यामत ताईं इहो मौक़ो मिलंदो ॻाल्हाए मिलंदो अलाए कोन मिलंदो ओ मुंहिंजा दोस्त जंहिं दुरूदो सलाम जे लाइ फरिश्ता बि रोंदा हुजनि ओ ईमान वारा रब तोखे मौक़ो अता फरमायो आहे इन दुरूदो सलाम जे लाइ तोखे मां ॿुधायां जिब्राईल केर थोड़ो ॻाल्हायो जिब्राईल दरबार मुस्तफ़ा में मौजूदा अर्ज करण लगो या रसूल अल्लाह जिब्राईल पूरे रूए ज़मीन ते जेतरा भी वणहन हुक्म थे तो जा पन गणे सघे थो जितरा भी दुनिया जे अंदर पखी हैं उन्हनि जा पर गणे सघे थो जेतरा दुनिया में पानी जा चश्मा दरिया समुंड रहनि उन्हनि जा फुड़ा भी गणे सघे थो लेकिन या रसूल अल्लाह जिब्राईल हिकड़ी शय जे ॾाढो मजबूर ओ जिब्राईल कहिड़ी शय जे ॾाढो मजबूर या रसूल अल्लाह जॾहिं मुझे महबूब जो को गुलाम मुझे आका ते दुरूदो सलाम पढ़ंदो
मुझे पुनल जे दरबार में दुरूद व सलाम पढ़ंदो वा मुझो करीम रब एतिरियो रहमतुन जो नुज़ूल उन जे मथा फरमाईंदो वा जो मां जिब्राइल उन रहमतुन खे ॻणण खां कासिर थी वेंदो हा। याद रखी छन मुझा दोस्त, मुझे महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम ते जेडी मल टाइम मिले दिल खोले दुरूद व सलाम पढ़ंदो कर। छो त मुझो महबूब मुस्तफा दुरूद व सलाम पढ़ण वारे जो सलाम बुधंदो भी आहे, जवाब ॾींदो भी आहे। छा चयम? मुझो महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम पंहिंजे गुलामन जो दुरूद बुधंदो भी आहे ऐं जवाब गाला गाला जवाब ॾींदो भी। बुधो हदीस, हदीस बुध त कीअं दुरूद मुझो मुस्तफा बुधंदो आहे, मुझे आका छा फरमायो। मार्ज कयो त अज जी तकरीर फिरकन फिरकन को हटला इश्क ऐं मोहब्बत जी तकरीर पो खुदा जंहिंखे नसीब फरमाए। मुझे मदीने जे मीर फरमायो वमा मिन अहद यसल्लिमु अलैया, जॾहिं भी को मुझो हिकड़ो गुलाम भी मां मुस्तफा ते दुरूद व सलाम पढ़ंदो इल्ला वरद्दल्लाहु अलैया रूही। मुझे मदीने जी साईं फरमायो जॾहिं मां मुस्तफा जो गुलाम मां मुस्तफा ते दुरूद व सलाम पढ़ंदो आ मुझो अल्लाह छा फरमायो आका इल्ला वरद्दल्लाहु अलैया रूही, मुझो परवरदिगार मां महबूब मुस्तफा के उन मुझे गुलाम जे तरफ मुतवज्जह करण फरमाईंदो। गौर तकर दुरूद व सलाम गुलाम पढ़ो महबूब मुस्तफा ते मुझे आका फरमायो इल्ला वरद्दल्लाहु अलैया रूही, मुझो रब फरमाइंदो आ ओ मुझा महबूब मुस्तफा ओ मुझा महबूब जी मुझा करीम रब ए तुझो गुलाम तो ते कीअं दर्द मां दुरूद पढ़ी रहियो आ। एडी गर्मीअ जे अंदर वेठो गोठ खबड़ कान सोलंगे जे गोठ जे में आ, वेठो ते शादी जे महफिल में आ, लेकिन जुबान उन जी दुनिया जे करे बंद लगी पया पर दिल में चई रहियो आ अस्सलातु वस्सलामु अलैक या रसूल अल्लाह। दुरूद व सलाम पढ़ी रहियो आ इल्ला वरद्दल्लाहु अलैया रूही। ओ मुझा सोना मुझे महबूब फरमायो मुझो करीम रब मां मुस्तफा के मुतवज्जह फरमाइंदो आ एतरे ताईं जो हत्ता अरुद्द अलैहि सलाम। मुझे आका फरमायो एतरे ताईं जो मां मुस्तफा उन जे सलाम जो जवाब ॾींदो हा। हिकड़े मिनट ला मुसलमान सोचे पो जवाब दे त मुझो महबूब मुस्तफा फरमाए थो त जॾहिं भी को गुलाम दुरूद व सलाम पढ़ंदो आ त मुझो रब मुझो मुस्तफा त ॿुधंदो आ पर मुझो रब भी पंहिंजे महबूब खे चवंदो मुझा महबूब ओ मुझा महबूब तुझो गुलाम अज तोते मुझो बानड़ो तुझो गुलाम तोते दुरूद व सलाम पियो पढ़े तोते पियो दुरूद व सलाम पढ़े ओ मुझा पुनल इन गुलाम खे जवाब अता फरमा। मुझे मुस्तफा करीम फरमायो मां मुस्तफा उनके जवाब अता कंदो हा हत्ता अरुद्द अलैहि सलाम एतरे ताईं जो मां मुस्तफा उन सलाम जो जवाब ॾींदो हा। मुझो मुस्तफा दुरूद व सलाम ॿुधंदो भी आहे जवाब ॾींदो भी आहे। पूछो न अस्सलात वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह अस्सलात वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह
रुगी जुबान सान याद रखी छद मुझा दोस्त अजीज जुबान सा गड जदे दिल जो आवाज भी निकरंदो आ छो त दरबारे खुदावंदी जे अंदर रुगी जुबान जो सौदो को न हलंदो आ दिल जो सौदो हलंदो आ जेकॾहिं रुगी जुबान सा ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह चवे ऐं दिल सा इकरार न करे इहा मुनाफिक जी निशानिया ईमान वारे जी इहा निशानिया इकरारुम बिल लिसान व तस्दीकुम बिल क़ल्ब जुबान भी दुरूदो सलाम पढ़े दिल भी गॾु गवाही दे त मां दिल भर ते दुरूद पढ़ी रहियो हां पो जॾहिं जुबान ऐं दिल ॿई न गॾु थी वयूं पो छा थो समझी अदा खुद सोच लतीफ सरकार का पूछो के वे जड़ा भी दूर के वे जड़ा भी दूर अल्लाह के दूर भी औदा सुपरी के चढ़न नचते के विसरन नमूर जिया में कुंडी पूर तिया मूसी बना सुपरी लतीफ सरकार फरमायो के वे झड़ा भी दूर के वेठा त मदीने में हन पर ॾाढो परे वेठा त गला गला वेठा त छो त मदीने तय्यबा जे अंदर बस हिकड़ी गाल कया हुजूर जे मस्जिद नबवी जे अंदर पहरन छटन जे आडो वेठायो टे पहरी खां बाद में एकड़ो हजरत अल्लामा मौलाना साहब उते खिताब कंदो आ उन पांजो खिताबड़ो शुरू कयो खिताबड़ो कंदे कंदे चवे थो ओ मस्जिद नबवी में अचण वारो जॾहिं गोठूं निकरो था जे कदे दिल में इो ख्याल कयव त मस्जिद नबवी में था वञो त तवा जो पंध सजायो आ पर जे कदे ई चयव त रोज़े अतहर ते था वञो सरकार जे रोज़े अतहर ते दुरूद ओ सलाम पढ़ण था वञो सुभान अल्लाह पंध ज़ाया थी वयो तवा जो पंध अजायो थी वयो इहो केर चई रहियो आ जेको मस्जिद नबवी जे हरम जे अंदर वेठो आ तकरीर करे रहियो आ वो ॻाल्हाए रहियो आ हिन ग़ुलाम जी यकदम निगाह लतीफ सरकार जे शहर ते पई त के वेझड़ा भी दूर के दूर भी औदा सुपरी शानवाजी को साउंड भिरिया रोड ई वेठो त हरम में आ पर पो बिन के इया खबर कान्हे का त आशिक त सिकंदा हन ओ मुझा मौला ओ मुझा मौला ओ मुझा करीम रब ओहे ॾींहं जल्दी आण जो ही गुनहगार अखड़ियूं हुजन मुझे मुस्तफा जो गुंबज़ खज़रा हुजे अखड़ियूं गुनहगारन जो हुजन रोज़ो तुझे महबूब जो हुजे दुरूद ओ सलाम असां जो हुजे गॾु साथ तुझे मलाइकन जो हुजे सुभान अल्लाह सुभान अल्लाह इहो सच आहे या न ओ मुझा दिल भर इन करे मार्ज पे कयो त सब कंहिंजे वस जी ॻाल्हि कान्हे का साॻी जगह ते मोटी वरी पोइ हला किथे शुरू कयो हम मदीने के लिए हर आँख रोई पर मदीना देखता है कोई कोई ओ मुझा दोस्त अजीज कुरान करीम जे तरफ तोखे वठी हला अल्लाह जो कुरान तोखे बुधाया ओ मुझा मिठड़ा दा मुझे महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा परवाना ए अल्लाह जो दीन समझण ॾाढो सवलो आ मुझे मुस्तफा करीम जो फरमान समझण ॾाढो सवलो आ पर समझंदे कॾहिं जॾहिं दिल मां इहा हद सजी पट्टी लाहे छॾींदे इहो साड़ बुग़्ज़ कढी छॾींदे हिक खुदा जे वहदानियत जो इकरारी थी
करे महबूब मुस्तफा जो गुलाम थी वींदे खबर पइजी वींदे त मो दोस्त अजीज अल्लाह जे ज़ात जो कुर्ब कीअं थींदो आ महबूब मुस्तफा जो प्यार कीअं मिलंदो आ जंहिं भी सहाबा जी ॻाल्हि करी मां उन सहाबा जो मुंहिंजा दोस्त दलील ॾेई पोइ अॻिते हला जंहिं भी सहाबीअ खे इज़त मिली आ इज़त ॾियण वारो मुंहिंजो ख़ुदा है पर मिली आ त दरे मुस्तफा तां मिली आ हिक भी उहो सहाबी ॿुधा जेको दरे मुस्तफा ते न आयो हुजे ऐं सहाबी बणियो हुजे हिकड़ो दुनिया जो हो इंसान ॿुधा जेको दरे मुस्तफा ते न आयो हुजे दरे मुस्तफा ते अचण जे लाइ हिन जिस्म जी ज़रूरत न आहे दिल जी भी ज़रूरत आ जेकॾहिं तूं हिते वेही करे भी दिल सां मुंहिंजे हबीब जे दरबार में पहुचंदे त मुंहिंजो अल्लाह तुंहिंजे लाइ तौबह जा दरवाज़ा खोले छॾींदो जंहिंखे जेकी औरों को मिला है औरों को मिला है तो मुकद्दर से मिला है औरों को मिला है तो मुकद्दर से मिला है अरे हमें तो मुकद्दर भी आका के दर से मिला है ना पूछो रात खिलवत में मुझे क्या क्या नजर आया अरे नजर झुकी तो कमली ओढ़ने वाला नजर ओ मुझा दोस्त अजीज खुदा जो कसम सच्ची दिल सा दिल जे हुजूर सा जिथे भी वेठो आजमाए ॾिसो दुनिया जे डॉक्टर जी दवा बि आजमाए भी दुनिया जा वजीफा बि आजमाईंदा हो दुनिया जा विरद भी आजमाईंदा हो केॾी मौलविन जा केॾी महिल मुल्लनि जा उहे भी आजमाईंदा हो अॼु सजण साईं जे गुलाम जो ही ॿुधायल विरद भी आजमाए ॾिस आधी रात जो उथी त ॾिस आधी रात जो उथी त ॾिस बिस्तरे के छॾे त ॾिस आस्ते आस्ते कंहिंखे बि ख़बर न पवे तोसां गॾु बिस्तरे में जेके वेठा आहिनि सुता पिया उन्हनि खे बि ख़बर न पवे आस्ते आस्ते वुज़ू करे तहज्जुद जा नफ़िल पढ़ी मोहम्मदीन ॾे करे यार जो तसव्वुर आडो दिल में आणे मुझे प्रिय ते दुरूद सलाम पढ़ंदे पढ़ंदे कदे अखड़ियूं बूटे दिस त मुझो प्री कीअं थो कुर्ब करे कुर्ब थींदो आ मेहरबानी थींदी आ मगर कंहिंखे ख़बर पवंदी आ कंहिंखे कान ख़बर पवंदी आ पर उन जा निशान ज़ाहिर हूंदा आहिनि ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अॼु जो ही प्रोग्राम मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे निगाहे रहमत जो कमाल पुछो त कीअं हाणे मां तव्हां खां पुछां थो दोस्त अॼु जो ही प्रोग्राम जेको आहे नंढड़नि जी सुन्नत याने तोहर थियो आहे माहौल बहराड़ी जो जवाब इहो आहे माहौल बहराड़ी जो आहे नंढड़े जो नालो अज़ीज़ पी जो नालो अज़ीज़ुल्लाह ॿिए नंढड़े जो नालो मिठल पी जो नालो नेमतुल्लाह अज़ीज़ुल्लाह नेमतुल्लाह भई बाबा अज़ीज़ ऐं मिठल नाला त ॾिसो अज़ीज़ ऐं मिठल बचड़ा आहिनि नेमतुल्लाह अज़ीज़ुल्लाह उन्हनि जा वालिद आहिनि उन्हनि ही प्रोग्राम आख़िर कयो छो सवाल भत त ॾींहं थी वियो न थोड़ो जवाब ॾियो भत त ॾींहं थी वियो ही प्रोग्राम छो कयो उन्हनि जो ईमान उन्हनि जे घर वारनि जो ईमान उन्हनि जे दोस्तनि जो ईमान उन जे ॻोठ वारनि जो ईमान अचण वारनि जो ईमान त अल्लाह जे ज़ात जो कुर्ब हासिल करण जे लाइ पंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे दरबार जी हाज़ुरी जो हुजण ज़रूरी आहे ओ मुझा दोस्त अजीज हेतरो मुझा दोस्तन के गड करे एकड़ो दीनी प्रोग्राम कयूं छा जेला त अल्लाह राजी थे अल्लाह जो रसूल राजी थे की राजी थींदा जडे हिन प्रोग्राम जे अंदर दीन जो गालियों हलदियो अगर हिन सजी महफिल मा हिकड़ी गाल भी कंजे पल्ले पैजी वे उन अमल कयो त हिन अजीजुल्लाह ऐ नेमतुल्लाह जो कम त थी वयो पर गोठ जे मथा भी रहमत जो वसकारो थोड़ी एकड़ी गाल चवा नाराज कोन थींदो जवाब दियो गाल सच्चाई वारी है
याद रखी छड़ियो मुंहिंजा अजकल असांजो नौजवान एकड़ो आम सवाल कंदो आ केड़ो सवाल कंदो आ चवंदो आ सही असां त फाथा हूं तहां मोल विनमो सवाल कंदो आ न असां त फाथा हूं तहां मोल विनमो खबर ही कोन थी पवे अल्लाह जो कुरान भी चवे तो त ज़ालिकल किताब ला रईब गाला गाला ला रईब फीह अल्लाह जो कुरान बुधाए तो त हिन कुरान में शक कोने को लेकिन हिकड़न मौलविन के भी हथ में कुरान आ बियन के भी हथ में कुरान आ आहे बिनी जे हथन में कुरान मगर गाल बिनी जी एतरी हिक बे को परे परे नजर थी अचे जण जमीन और आसमान जो फर्क तो नजर अचे हाने असा के बुधायो त असा काडे वणो ओ अल्लाह जा बानड़ा अज तो जे हिकड़े सवाल जो जवाब मां नढड़े जुमले में एतरो जामे रही तो छड्या जो इंशाअल्लाह ताला जिस दिन तमाजी जिंदगी रहंदी तहां का जवाब भी कोन विसरंदो ए अमल भी कोन विसरंदो उन जो जवाब हिकड़ो ही आ ओ मुजा नौजवान दोस्त याद रखी छद ए फकीर सजण साईं जे गुलाम जो जवाब दिल जा कन खोले बुध याद कर करे छद बेशक अल्लाह जो कुरान पढ़न जी सब के के इजाजत आ काफर भी कुरान पढ़न था मुसलमान भी कुरान पढ़न था यहूदी भी कुरान पढ़न था ईसाई भी कुरान पढ़न था कुरान जी के झलत कोने खाजा दोस्त अजीज कुरान सब को सके तो सब के इजाजत आ लेकिन मोजा दोस्त अजीज मां बिल्ला तफरीक बिना कहे फिरकी सिरकी जे फिरकिन सिरक न को हटी करे हकीकत ही मबनी हिकड़ो जुमलो थो चवा तमाम उम्मत मुस्लिमा के दावत हो दिया तमाम मुझे महबूब मुस्तफा जे गुलामन के दावत हो दिया कलमे वारन के दावत हो दिया इन मुझे जुमले जे मथा ईमानदारी सा सच्चाई सा करे इन जुमले ते गौर कर को पंजे दिल का फैसलो कर उन दिल का फैसलो वठन मां खोले तो बुधाया केतराई आलिम होने जे बावजूद काफर थी विया केतराई आलिम होने जे बावजूद गाला गाला आलिम होने जे बावजूद काफर थी विया केतराई काफर जे के हन ओहे आलिम थी विया यानी काफर जो आलिम थियण इहा का वडी गाल काने का आलिम जो काफर थियण इहा का वडी गाल काने का नौजवान परेशान थियो तो जे करे काफर आलिम था थियन आलिम काफर था थियन असा काले वणो हा मुजा दोस्त अन्या हिकड़ी बात है जेका मा तोखे बुधाया तो इते मा गालण करण का पहरे दलील दींदो हला सुभाणे मता को तवा का पूछे त आलिम काफर किए थींदो आ ओ मुजा दोस्त गुलाम मोहम्मद कादियानी जे को गुलाम मोहम्मद कादियानी बुधा ओ आलिम हुयो या कोन हुयो जवाब दियो आलिम हुयो मगर मुझे महबूब मुस्तफा जे खातमुन नबीयीन हुजण जो इनकार कये उन जे मथा हुकूमत पाकिस्तान जे तरफ का केड़ो हुकुम थियो गाला गाला केड़ो हुकुम थियो सुभान अल्लाह केई मुजा दोस्त अज भी जेके साइंसदान इस्लाम कबूल कोन कयो थन पर कुरान जी जान तो असा खाब घणी था रखन उनन के खबर आ त हिन कुरान में सब कुछ मौजूद सुभान अल्लाह हाने साबित थियो त आलिम काफर थी सके तो काफर आलिम थी सके तो नौजवान सवाल कयो ओ सजण साईं जा गुलाम को बुधाए मां काडे वणा हा अज तो के सजण साईं जो गुलाम बुधाए तो याद रखी छद आलिम काफर थी सके तो काफर आलिम थी सके तो लेकिन कदे भी वली काफर नथो थी सके दस्तगीर कदे भी वली काफर नथो थी सके कदे भी काफर वली नथो थी सके न वली काफर थी सके तो न काफर वली थी सके तो तुझी दिल कबूल कदी त छा वली आलिम कोन न हा वली आलिम भी आहन आलिम सा गड उन साहिबे नजर जे करे आलिम सा गड होण सा वली भी आहन जेको वलीउल्लाह होंदो आ वो मुजा दोस्त निगाह जो कमाल वारो होंदो आ वली कदे काफर नथो थी सके वो कहड़े मर्तबे फिक्र में भी हुजे काफर कदे भी वली नथो थी सके मुजा दोस्त अजीज जडे काफर वली नथो थी सके वली काफर नथो थी सके साबित थियो त हिन आलिमन जेके अद जन दुनिया के वेढ़े बर्बाद करे छडियो आ इनन का थोड़ा गोशा नशीनी अख्तियार करे औलिया अल्लाह जे दामन जे तरफ वधो हाने फैसलो तोखे करणो आ वनी गोल अब्दुल कादिर जीलानी जेको पीरन जो पीर आ वो कहड़ी जमायत में आ ख्वाजा निजामुद्दीन औलिया कहड़ी जमायत
जमायत में आ, ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती अजमेरी कहिड़ी जमायत में आ, दाता गंज बख्श हजवेरी कहिड़ी जमायत में आ, कलंदर शहबाज कहिड़ी जमायत में आ, मुझो सोनो शाह अब्दुल लतीफ भिटाई कहिड़ी जमायत में आ, सज्जन सरमस्त रहमतुल्लाह अलैह कहिड़ी जमायत में आ। दुनिया जे अंदर लखन वलियन जा नाला वठंदो वञा, हज़ारन जा नाला वठंदो वञा। पीर मिठा कहिड़ी जमायत में आ, कंबर वारो चौन कहिड़ी जमायत में आ, सजन साईं कहिड़ी जमायत में आ, मशहूरन वारो साईं कहिड़ी जमायत में आ, मुंहिंजा दोस्त जीलानी सैयद कहिड़ी जमायत में आहिनि। मां तोखे थो चवां फिरकन खां हटी करे हकीकत मबनी हिकिड़ो फिक्रो यादि करे छॾ। जॾहिं वली काफ़र नथो थी सघे, काफ़र वली नथो थी सघे, साबित थियो अगर खुदा ऐं मुस्तफ़ा जे रज़ा वारो को रस्तो आहे त औलिया अल्लाह जे दामन खे सुके सके। इहो हिकिड़ो ई रस्तो अथई मुंहिंजा सोना, जेको तोखे हिन मुसीबतुनि खां परे करे छॾींदो। औलिया अल्लाह ख़बर अथई केतिरो ख़ौफ़ हूंदो आहे उन्हनि वटि, ख़बर अथई केतिरो ख़ौफ़ हूंदो आहे। अल्लाह उन्हनि जे लाइ छा थो चवे, इन औलिया अल्लाह ला ख़ौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून। दुनिया जे अंदर हर शय के खौफ हूंदो आहे। बाह के पानी का खौफ हूंदो आहे, पानी उन के विसाए छॾींदो आहे। पानी के मुंहिंजा दोस्त सिज जे रोशनी का खौफ हूंदो आहे, उन के बाफ़ बणाए उॾाए छॾींदो आहे। जबल के लोह का खौफ हूंदो आहे, लोह उन के टुकड़ा टुकड़ा करे छॾींदो आहे। लोह के वरी बाह का खौफ हूंदो आहे, बाह उन के ॻारे पिघलाए छॾींदी आहे। मुंहिंजो रब थो चवे दुनिया जे अंदर सिज के वरी मुंहिंजा दोस्त सिज किरण का खौफ हूंदो आहे, छो त उन जी ज़ीनत ख़त्म करे छॾींदो आहे। दुनिया जे अंदर अल्लाह जे कुदरत दे निहार हर शय कंहिंखों न कंहिंखों डिॼंदी आहे, लेकिन मुंहिंजो बेनियाज़ रब पंहिंजे सुहिणे क़ुरान करीम में ॿुधाए थो, ओ दुनिया वारा ॿुधी छॾियो, सभई कंहिं न कंहिं ख़ौफ़ में मुबतला आहिनि। अगर हिन ज़रूए ज़मीन ते का बेखौफ़ ज़ात ॾिसण चाहियो था त उहा मां अल्लाह जे दोस्तनि जी जमायत आहे, जंहिंखे औलिया अल्लाह जो लक़ब मिलियल आहे। उहे न की खौफ में हूंदा आहिनि, न की गमगीन थींदा आहिनि। लेकिन इन आयत सां गॾु अॻियां वरी ॿी आयत बि आहे, अल्लज़ीना आमनू वकानू यत्तक़ून। मुझे बेनियाज़ रब फरमायो उहा जेका बेखौफ़न बेगमन जी जमायत उहा डिॼंदी आहे, पर सिर्फ़ हिकु ज़ात उहे डिॼंदा आहिनि मगर हिकु ज़ात खां। उहा हिकु ज़ात केरा, चो मुंहिंजे करीम रब जी ज़ात आहे। केतिरो डिॼंदा आहिनि ओ ईमान वारो, हिकिड़ी थोड़ी झलक तव्हां जे आॾो पेश कया। हज़रत बायज़ीद बुस्तामी केर अदा ॻाल्हाए वकोन मां बस कंदोमांव। हज़रत बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह ताला अलैहि केड़ी मंज़िल जो बुज़ुर्ग आ, केड़े मकाम वारो आ। हिकिड़ो शख्स ईंदो आ, ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, ओ मौलाना साहब, ज़रा गुस्से करण खां पहिरीं असां तूं पंहिंजे ज़िंदगीअ ते भी आऊं भी पंहिंजे ज़िंदगीअ ते गौर कयां, तव्हां भी ज़िंदगीअ ते गौर कयो, वरी अल्लाह जे कामिल वलियन जे ज़िंदगीअ ते भी गौर कयो। हज़रत बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह ताला अलैहि वेठा निकड़ो शख्स ईंदो आ, बकर काहे ईंदो आ, छा काहे ईंदो आ, वरी वरी ॻाल्हि बायज़ीद बुस्तामी दे निहारे चवंदो आ, ओ बायज़ीद जी बच्चा मुझे बकर दे निहार। चे निहार चे बुधाए, गौर कर, बुधाए हे तुझी दाढ़ी भलिया या मुझे बकर जो पुछ भलो।
छा तो समझी जे कहे मौलवी के केर चवे इए फिलहाल ते वन धक करे छडीन से फिलहाल जे सन्ने पोहमा कढी छडीन से भले वो मौलवी भला आशिक राजू पर छो न होजे बियो नालो नथो वठा असा अना जा पुतला हो अना जा मुजस्समा हो मुतकब्बर हो चार किताब पढ़ी करे इए था पंजे पाण के समझो तो बस लहे उभरे असा तो ओ मुसलमान जमीन रे निहार खाकी आही खाक थियणो थे याद रखी छद मुसलमान हम मुतकब्बर ऐ हटीरो केर होंदो आ सिधो सो केर बीहंदो आ जदे मैयत थींदो आ तदे ही थी सिधो सो बीही रहंदो आ जेको जेरो होंदो आ उन में लचक होंदी आ तू जिंदा ही पंजे पाण में लचक पैदा हजरत बायजीद बुस्तामी रहमतुल्लाह ताला अलैहि फरमाइंदान उन शख्स दे निहारे ओ सवाल करण वारा वाह मुझा करीम रब तुझे आशिकन जो मकाम छो त याद रख कुरान पढ़ी थो बुधाए सवाल कदे दुख्या हुंदा हन अकुल जे लिहाज खां पर कया वींदा हन इते बिहारे करे रब जो कुरान बुधाए या इहा गाल पूरी करे रब जो कुरान बुधाए रब जे जात सा भी एड़े किस्म जा सवाल थींदा वींदा हन मगर जे अल्लाह जे वलियन दे निहार जे उहे प्यार सा जवाब थाजन खुदा पाजे कुदरत सा जवाब दींदो आ बायजीद बुस्तामी फरमाइंदो आ ओ सवाल करण वारा गौर कर गोठ खबड़ खान सोलंगी में रहन वारा हजरत बायजीद बुस्तामी जवाब दिनो आ ओ सवाल करण वारा जे कदे ईमान ते खात्मो बिल खैर मुझो थियो त मुझी ही दाढ़ी तुझे बकर जे पुछ खऊं भलिया जे कदे मुझो ईमान ते खात्मो न थियो त तुझे बकर जो पुछ मुझे दाढ़ी खऊं भलो केड़े पाए जो बुजुर्गा केड़े मकाम जो बुजुर्गा जे जो नालो बायजीद बुस्तामिया इन मकाम वारो आ मगर अल्लाह जो खौफ के दुआ अल्लाह जो खौफ के दुआ अल्लाह जे जात जो डप के दुआ रुकी करो बायजीद छा रुकी मर्द छा एक औरत जो भी जिक्र कया जो त मोजा दोस्त अजीज असा जे इन मुआशरे में मर्दन सा गद औरत जो भी बराबर जो मोजा दोस्त अजीज किरदार पर आया ई छो न चवा यार घर में 3 मर्द हन 8 औरतों हन ईंदड़ जमानो मोजा दोस्त औरतों जी कसरत होंदी घणो कुछ जमानो तब्दील थियण वारो आ ओ दुनिया ते रहण वारो नकुली ड्रामा करण वारो पाजे ड्रामन के बंद कयो याद रखी छडियो सिज बप्पा छा है सिज गला सिज बप्पा चाहे घणई वक्त मर्दन पांजी डाठ मुर्सी देखारिया एकड़े मिनट ला गौर कयो थव जेडी मल मर्द कावड़ बोआ कारे कार्य जो इल्जाम दई करे औरत के मारे छदींदो आ ईमानदारी सा जवाब दियो जे कदे औरतन भी मर्दन के कारो करे मारन शुरू कयो पो बुधाए त गोठ में पंचदा घणा